अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वक़्त जूं वार्ताऊं बि ॾाढियूं अजीब हूंदियूं आहिनि। अमल इंसान खसे हलियूं वेंदियूं आहिनि। मरीर सां वास्तो रखंदड़ सीनियर साफ़ी हमज़ो पंवर बि लाॾाणो करे वियो। मलीर सां वास्तो रखंदड़ साखायतो साफ़ी अदीब दानिश्वर ऐं क़ौमी कारकुन ऐं उस्ताद हमज़ो पंवर दिल जी तकलीफ़ सबबु लाॾाणो करे वियो। संदसि विछोड़े ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी समूरी सथ पारां असीं वारसनि सां ॾुख जो इज़हार करियूं था। जदीद सिंधी साफ़ जे बानी ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण साईं इमदाद ओढे सीनियर साफ़ी ऐं क़ौमी कारकुन हमज़े पंवर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त सीनियर साफ़ी ऐं उस्ताद हमज़ो पंवर साफ़ती सफ़र में असांजो साथी रहियो। अवामी आवाज़ में हुन असां सां गॾु कमु कयो। हूअ न सिर्फ़ साखायतो साफ़ी हो पर बहितरीन इंसान पिणु हो। दिलि में क़ौम जो दर्द रखंदड़ ऐं सिंध वासियुनि लाइ जा खोड़ींदड़ हमज़े पंवर जहिड़ा साफ़ी तारीख़ जे वर्कनि में हमेशह ज़िंदा रहंदा। असीं ॾुख जी घड़ी में हमज़ा पंवर जे वारसनि ऐं संदसि चाहींदड़नि दोस्तनि सां दिली ताज़ियत करियूं था ऐं दुआ आहे त रब पाक खेसि जन्नतुल फिरदौस में जाइ अता करे। हमज़े पंवर खे यादि कंदे जमील चांडियो लिखे थो, 27 रमज़ान जी इफ़्तारी बाद जीअं ई आऊं रोज़मरह जियां पंहिंजी साफ़ती ज़िम्मेवारियूं निभाइण ख़ातिर प्रेस क्लब मलीर पहुतसि था, इंतिहाई ॾुख भरी ख़बर साफ़ी दोस्तनि ॿुधाई त मलीर जो मोर साफ़ी अदीब दानिश्वर क़ौमी कारकुन ऐं उस्ताद साईं हमज़ो पंवर असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। कुझु घड़ियुनि ताईं अहिड़ी ख़बर ॿुधण बाद ॼण एतबार न पियो अचे त साईं हमज़ो पंवर हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। हिकु ॾींहुं अॻु सूमर जे ॾींहुं घणनि ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे फ़ोन ते साईं हमज़े पंवर सां हाल अहिवाल थियो। ॿुधायई त तबियत जी लाचारी सबबु घरां निकिरी नथो सघां। अहिड़ा लफ़्ज़ मुंहिंजे कननि में गुंजंदा रहिया। सिंध जी हक़ीक़ी तर्जमान रोज़ानी अवामी आवाज़ जे शुरूआती दौर में साईं हमज़ो पंवर गुल हसन कलमती ऐं काज़ी शाह मोहम्मद ऐं अवामी आवाज़ जे सुफ़े मुरड़े जे माग में गॾिजी कमु कंदा हुआसीं, जंहिंमें साईं हमज़ो पंवर ऐं गुल हसन कलमती असांखे अवामी आवाज़ जे प्लेटफार्म तां पढ़ंदड़नि खे कराची बरहाड़ी जे हिकु वॾी तारीख़ हिन सुफ़े ज़रिए हफ़्तेवार पढ़ण लाइ मिलंदी हुई। हीउ उहो दौरु हो जॾहिं रोज़ानी अवामी आवाज़ लियारी मां निकिरंदी हुई ऐं ऑफ़िस में वेहण जी गुंजाइश घटि हूंदी हुई। तंहिं करे असीं चारई ॿाहिरि कंहिं बेंच या भरपासे वारे होटल ते वेही मज़मून तरतीब ॾींदा हुआसीं। हमज़ो पंवर क़ौमी तहरीक जो पिणु सरगर्म कारकुन ऐं उहिदेदार रहियो। साईं GM सैयद अब्दुल वाहिद आरिसर ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी जी जदोजहद में संदसि फ्रंट मैन वारो किरदारु रहियो। लसानी फ़सादनि खां वठी धारियुनि जी कराची ते यलगार ऐं धारी आबादकारी जे वॾनि मनसूबनि बैरिया टाउन DHA सिटी समेत धरती दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ हर मुहाज़ ते आवाज़ उथारियई। संदसि 40 सालनि जी जदोजहद हिकु तारीख़ रक़म कई। सिंध में आदमशुमारी ऐं ॻणप वारे मसइले ते साईं हमज़ो पंवर जो किरदारु जिते साराह जोॻो हो, उते संदसि मौक़िफ़ सिंध दोस्त हो। गुज़िरियल 5 सालनि खां दिलि जे आरज़े बावजूदि क़ौमी जदोजहद वारियूं सरगर्मियूं जारी रखियाई। धारी आबादकारी ख़िलाफ़ जुड़ंदड़ धरती धणी अलायंस जो पिणु मरकज़ी तौरु तर्जमान रहियो। हमज़े पंवर जहिड़ियूं शख़्सियतूं सदियुनि में पैदा थींदियूं आहिनि। संदसि ख़ाल भरिजणु ॾुखियो आहे। साईं हमज़े पंवर जूं आख़िरी रस्मूं मलीर जे तारीख़ी क़ब्रिस्तान चौकुंडे में अदा कयूं वियूं। तोड़े जो हूअ मलीर जी मिटी में मदफ़ून थी वियो, पर असांजे दिलनि में ऐं जदोजहद में सदाईं ज़िंदा रहंदो। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब छे रहिया हुआसीं मलीर सां वास्तो रखंदड़ नामियारे साफ़ी साईं हमज़े पंवर खे। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो।
वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।